नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। खजड़ो में नवाब शाह सांगड़ रोड ते सिम नाले जे खाटे न थियण ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अख्तर मारीची। अख्तर खजड़ो में जो नवाब शाह सांगड़ मेन रोड ते वाक़ सिम नालो आहे उन्हनि जे इन सिम नाले जे भरपासे जे जेका मुख़्तलिफ़ आबादगार आहिनि, मुख़्तलिफ़ देहनि जा आबादगार आहिनि, हिते जेके पहुची सिम नाले जे मेन जेको सांगड़ नवाब शाह रोड ते वाक़ सिम नालो आहे उनजे मथां बि हिन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। सिम नाले खाटी न थियण करे असां सभु आबादगार गॾिजा आहियूं हिते। हिन सिम नाले जी काफ़ी साल खाटी कान थी आहे। पोइ हिन बरसाति में 2011 बरसाति में त वरी तबाही आंदी वई हिते, ऐं हिन खां पोइ त काफ़ी माण्हू लॾ पलाण करे विया। जीअं असीं मौजूदा सिम नाले ते बि एहतजाज करे रहिया आहियूं। हीउ सिम नालो ते 18 जमड़ाहू ते 19 जमड़ाहू ते 20 जमड़ाहू ते 27 जमड़ाहू मां हिन जो गुज़र आहे। जी काफ़ी सालनि खां खाटी कान थी आहे, ऐं बरसातुनि जे टाइम में बि हिन सिम नाले असांजा फसल मुतासिर कया, ऐं हिन सिम नाले असांजा फसल ॿोड़े छॾिया। हिते सभु माण्हू जेको गॾु थियासीं ॻोठनि जा एहतजाज तौर ते, जेके सिम नाले जी खाटी कोन पई थिए, ऐं खाटी जो सबबु इहो ई आहे जो 4-5 साल खां खाटी कोन थी थिए। ॻोठ जे इलाइक़े में सैलाब ऐं रस्ता कोन्हे। जेके आबादगार एहतजाज करे रहिया आहियो उन्हनि जा वीचार ॿुधा। हिननि जो मुतालबो आहे त जेके हीउ सिम नालो जेको गुज़रे पियो काफ़ी सालनि खां हिन सिम नाले में एसकारफ खाते तरफ़ां खाटी न थी सघी आहे, जंहिं सबबु हिननि जूं समय एकड़नि ते जेके बीठल फसुल आहिनि, कमंदा कणिक ऐं ॿियो मुख़्तलिफ़ फसुल आहे, उहो जेको सिम जे वर चढ़ी वियो आहे। ॿनियूं जेके हिननि आबादगारनि जूं गैराबाद थी वियूं आहिनि। हिननि लाखे रुपया जेके ख़र्च कया आहिनि उहे हिननि जे जेको बर्बादु थी वियो आहे।